अस्सलाम वालेकुम दोस्तों। सभिनी दोस्तनि खे प्यारनि खे ॾिसण वारे अखियुनि खे ॿुधण वारे कननि खे मुंहिंजे सभिनी यूनिवर्सिटी ॿाहिरि ऐं जेके पास आउट स्टूडेंट्स आहिनि, जेके बि असांजे पेज ते जॉइनर्स आहिनि, जेके असांखे जॉइन कनि था रोज़ लाइव सेशंस में। असां कंहिं न कंहिं सुठे हिकु महिमान गेस्ट खे खणी अचूं था, उनजी ज़िंदगी बाबति पुछूं था, उनजी ज़िंदगी जे स्ट्रगल बाबति पुछूं था। सो अॼु बि अहिड़ो ई हिकु दोस्त असांजो, हिकु अहिड़ो ई नालो ॼातो सुञातो हिकु नालो आहे सिंगिंग जे दुनिया मंझि ऐं गायकी जी दुनिया मंझि। ऐं उन्हनि जो वास्तो बि सिंध यूनिवर्सिटी मां रही चुको आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी मंझां बाक़ाइदा उहो उन्हनि सिंध यूनिवर्सिटी जे काफ़ी प्लेटफॉर्म्स ते बि सिंगिंग कई आहे। सो मां महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी, त जेके असांखे जॉइन कनि पिया, मां रिक्वेस्ट कंदो हलां त उन महिमान खे स्क्रीन ते खणी अचण खां पहिरीं इहो रिक्वेस्ट कंदुमि त जॉइन कयो इन लाइव सेशन खे। ऐं कुझु उन्हनि खां सिंगिंग जे हवाले सां बि पुछंदासीं सवालात, सॉन्ग्स बि ॿुधंदासीं कुझु न कुझु उन्हनि जी प्यारी आवाज़ में। ऐं गॾोगॾु मां तव्हांखे इहो चवंदुमि त प्लीज़ हिन लाइव खे ज़रूरु शेयर कयो, पंहिंजे वॉल ते ज़रूरु शेयर कयो। मां बिला ताख़ीर पंहिंजे अॼु जो जेको गेस्ट आहे, अॼु जो रोज़ वांगुरु हिकु न्यू जेको बि हिकु नालो हूंदो आहे असांजे महिमान जो, उनखे असां खणी ईंदा आहियूं। सो अॼु बि हिकु ख़ासि ऐं सुठो महिमान आहे, असांजो दोस्त आहे। यूनिवर्सिटी सिंध में जे प्लेटफॉर्म्स खे यूज़ कंदे उन्हनि तमामु घणी सिंगिंग जी दुनिया में पंहिंजो उभरंदड़ जेको सितारो आहे, मां उन्हनि खे पंहिंजी स्क्रीन ते वेलकम चवंदुमि। अस्सलाम वालेकुम सईद समेजो साहब। वालेकुम अस्सलाम आज़न भाई, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे साईं, ख़ैरियत आहे। तव्हांजी तबियत कीअं आहे? ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम, अल्हम्दुलिल्लाह। वॾे अरसे बाद ॻाल्हि ॿोल थी पई अॼु। जी साईं, बिल्कुलु तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हां पाण बि मसरूफ़ हूंदा आहियो ऐं असांखे टाइम बि ॾिनो। काफ़ी अरसे खां असां तव्हांखे चई बि रहिया हुयासीं, असां रोज़ ई अॼु लाइव सेशंस में नवां नवां जेके बि असांजा उभरंदड़ जेके बि नाला आहिनि, उन्हनि खे असां पंहिंजे पेज ते खणी अचणु चाहियूं था ऐं उनजी ज़िंदगी जे स्ट्रगल जे बारे में उन्हनि खां सवालात कयूं था, इन नियत सां त जेके असांजा ॿिया स्टूडेंट्स आहिनि उन मंझि हिकु टैलेंट हूंदो आहे ऐं उहो कीअं उभारे सघंदा। जीअं हाणे को सईद बा को प्रोफेसर आहे, उनजी ज़िंदगी जे बाबति बि असां हिते इंटरव्यूज़ कया आहिनि, त यार हुन इन मक़ाम ताईं पहुचण जे लाइ कहिड़ियूं स्ट्रगल कयूं, ताकी जेको जंहिंजो टैलेंट आहे उन ई टैलेंट सां वाबस्ता वरी पंहिंजे यूनिवर्सिटी जे अंदर बि काफ़ी अहिड़ा शागिर्द मौजूदु हूंदा आहिनि, पर उन्हनि खे को सुठो प्लेटफॉर्म न मिली सघंदो आहे। उहो झिझकाईंदा आहिनि, उन्हनि में हिकिड़ो अंदरूनी तौर ते डपु वेठल हूंदो आहे त यार मां कीअं स्टेज ते परफॉर्म कयां। सो मां सभिनी ॾिसण वारनि खे हिकु बार ॿीहर चवंदुमि त प्लीज़ हिन लाइव खे जॉइन करे शेयर ज़रूरु कंदा हलो। ऐं सही समय जो साहब खां सवालात कंदासीं। त पहिरीं त साईं खां उनजी मतिलबु स्टार्ट ज़िंदगी जे बारे में पुछंदा, इंट्रोडक्शन पहिरीं मां चवंदुमि त तव्हां पंहिंजो जेको आहे लफ़्ज़नि सां मिठनि सां कराईंदा हलो, जेके बि असांखे ॾिसनि पिया। बिल्कुलु 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 आज़ान, वॾी महिरबानी। हिकु त पहिरीं त तव्हां जेको हीअ लाइव सेशन शुरू कयो आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। अॼुकल्ह ॾिसां पियो त सोशल मीडिया ते दोस्त ॾाढो इन हवाले सां मुतहरिक आहिनि ऐं जेके बि इन क़िस्म जूं, तव्हां त वरी मोटिवेशनल हिकिड़ो कमु शुरू कयो आहे, जंहिंजी इन वधीक ख़ुशी थी आहे। सो पहिरीं त हुनजी मुबारकबाद ऐं तव्हांजी महिरबानी जो तव्हां असांखे सॾायो इन प्रोग्राम में। मुंहिंजो नालो सईद अहमद आहे, बाय कास्ट मां समेजो आहियां ऐं बेसिकली मां दादू खां आहियां, पर अॼुकल्ह ऐं हाणे मां जामशोर जो आहियां ऐं हिते ई रहां पियो। पोइ मुख़्तसिर इंट्रोडक्शन मुंहिंजो इहो ई आहे। बाक़ी सिंगिंग दुनिया में वरी जॾहिं हिन ते ॻाल्हि शुरू कंदासीं त पोइ तव्हां शुरू कंदासीं, जिते तव्हां चवंदो। जी तो सही समझो सब। तव्हां मतिलबु सिंगिंग जी दुनिया में ज़ाहिर जी ॻाल्हि आहे, जेको बि कदम रखे थो, जेको बि इहो टैलेंट रखे थो, जेको मिठी आवाज़ रखे थो, उनखे उनजी जर्नी हिकिड़ो उनजो सफ़र स्टार्ट थींदो आहे। कोई हिकिड़ो अहिड़ो पॉइंट थींदो आहे, त तव्हांजी ज़िंदगी जो उहो कहिड़ो पॉइंट हो जितां तव्हांजो सफ़र स्टार्ट थियो, जितां तव्हांखे ख़बर पई त मूंखे इन फील्ड में कदम रखणु घुरिजे ऐं मुंहिंजे अंदरि जेको आहे इहो टैलेंट आहे, इनखे आउं हाणे स्टार्ट कयां। के को अहिड़ो स्टेज, को अहिड़ो अगरि प्लेटफॉर्म पहिरियों? अगरि हक़ीक़त ई आहे त यूनिवर्सिटी जॾहिं मां आयुसि 2011, असांजी PK11 बैच आहे, जॾहिं खां शुरू कयोसीं त मूंखे ख़बर न हुई त मां सिंगर आहियां। ऐं इवन मां ईअं गुनगुनाईंदो हुयुसि, थोरो शौक़ु हुयो, जीअं थींदो आहे यूनिवर्सिटी लाइफ में हर माण्हू गुनगुनाईंदो आहे। तो मां बि ईअं ई गुनगुनाईंदो हुयुसि, त मुंहिंजा जेके दोस्त हुया या जेके क्लासमेट्स हुया उहे चवंदा हुया त साईं तव्हां त ॾाढो आई थिंक नेट जेको आहे उहो इंटरप्ट थी वियो। सही समय जो साहब सुठो कमु। कंहिं अहिड़ी एरिया में
में भी वेठा आहिनि जिते सिग्नल्स ड्रॉप बि थियनि हाँ था। ॻाल्हि पे कई। जी जी सही अथव। हेलो, हाणे अचे पई आवाज़ जी। आवाज़ अचे पियो अज़ान तव्हांखे? जी जी बिल्कुलु हाणे अचे पई। तव्हांजो आवाज़ न पियो अचे अज़ान। तव्हांखे आवाज़ अचे पियो मुंहिंजो? हेलो, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो? तव्हांजो आवाज़ न पियो अचे, मुंहिंजो अचे पियो तव्हांखे? जी जी अचे पियो तव्हांजो आवाज़ हा मूंखे। हा, मूं इहो चयो पियो त असां जेको स्टार्ट सही एरिया में भी वेठो आहिनि जिते सिग्नल्स ड्रॉप थियनि पिया, पर मां कोशिशि कंदुमि त वरी उहे असांखे जॉइन कनि। सो सही समय जो यूनिवर्सिटी सिंध मंझा ही पढ़ी वियो आहे। म्यूज़िक जो उन्हनि खे मतिलबु सिंगिंग जो ॾाढो लॻाव हो, शौक़ु हुयो। उन्हनि सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि तमामु घणो परफॉर्म कयो आहे। जी वेलकम, वेलकम अगेन सईद भाउ। धंधा थोरो नेट जो इशू हुयो, तो ॻाल्हि शुरू कई चयो जी 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 बिल्कुलु, मां दोस्तनि खे चई रहियो आहियां गॾोगॾु त सही समय जो साहब अहिड़े एरिया में वेठा आहिनि जिते नेट प्रॉब्लम आहे, पर वरी बि उहो वॾी जदोजहद करे पाण सां गॾु पंहिंजी ज़िंदगी जे बारे में मोटिवेट करे पियो, स्टोरी ॿुधाए करे। जी कंटिन्यू कयो। तो इतफ़ाक़ ई हुयो जो इहो सभु इतफ़ाक़नि थियो। माना मां जॾहिं स्टार्ट कयो त इहो हिकिड़ो इतफ़ाक़ ई हुयो। 2011 ताईं त मूंखे पाण खे बि ख़बर कोन हुई त मां ॻाए सघां थो या मूं में अहिड़ो स्किल आहे। पोइ 11 जे ई दौरान कुझु दोस्तनि मूंखे मोटिवेट कयो, उन्हनि चयो त भई तव्हां स्टार्ट कयो, तव्हां सुठो ॻाए सघो था, तव्हां में उहे माना गट्स आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मूं में कॉन्फिडेंस ज़ीरो हुयो। तव्हांखे सची ॻाल्हि इहा थो ॿुधायां, माना मां सफ़ा ज़ीरो ते कॉन्फिडेंट हुयुमि न। त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, हुनजो नालो इमरान पठान। उन मूंखे जी ॾाढो मोटिवेट कयो ऐं हुन चयो यार जॾहिं तव्हां एॾो सुठो ॻायो था त तव्हां छो न स्टेज खां शुरू कयो। ऐं मां चयो यार इहो त ॾाढो ॾुखियो आहे ऐं मुंहिंजे लाइ माना स्टेज शुरू करणु ॾाढो ॾुखियो आहे। हुनजो न हिते हिकिड़ो यूनिवर्सिटी अंदरि हिकिड़ो ब्यूरो ऑफ स्टेक्स आहे जो करिकुलम जेको शागिर्दनि जे माना टैलेंट खे पॉलिश करे थो ऐं उन्हनि ते कमु करे थो, त छो न पाण गॾिजी हलूं उते ऐं उते पाण खे रजिस्टर करायूं ऐं पोइ उन्हनि खे ॿुधायूं त भई असांखे हीउ कमु अचे थो ऐं हिन में असांखे स्टेज खपे थो। ऐं उहो मुंहिंजो दोस्त पाण बि डिबेटर हो, सुठो उर्दू डिबेट कंदो हुयो, त हुन मूंखे ॾाढो मोटिवेट कयो। उनखां पोइ असां ब्यूरो ऑफ स्टेक्स हलिया वियासीं जिते ऑलरेडी सीनियर्स हुया ऐं उते हिकिड़ो माहौल जुड़ियल हो। तव्हां शायदि ब्यूरो ऑफ स्टेक्स पाण बि विया हो त तव्हां ॾिठो हूंदो हुते जी माहौल आहे बाक़ाइदा। त उते जॾहिं वियासीं त हुननि असां खां हिकिड़ो नंढिड़ो जेको आहे इंट्रोडक्शन वरितो ऐं हुननि चयो त भई जेकर तव्हां में को टैलेंट आहे त तव्हां शो कयो। पोइ हुननि ऑडिशन ई जहिड़ो कर वरितो न। जॾहिं हुननि ऑडिशन जी वरितो त पोइ माना हुननि खे ॻाल्हि वणी वई। हुन चयो यार आवाज़ त सुठो आहे, माना पॉलिश थी सघे थो, हिन ते कमु करे सघिजे थो, त पोइ छो न हिनखे हिकिड़ो चांस ॾियूं, हिकिड़ो मौक़ो ॾियूं। उन ई दौरान जीअं असां वियासीं त उनखां पोइ हिकिड़ो इवेंट अचिणो हुयो इस्लामाबाद में, यूथ कार्निवल फेस्टिवल। स्पेस ऐं टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी आहे पिंडी रोड ते, उनजो हिकिड़ो ऑल पाकिस्तान इंटर यूनिवर्सिटीज़ जे विच में हिकिड़ो कॉम्पिटिशन थियणो हुयो, उहो अचिणो हुयो। त हुननि चयो भई सही तव्हां पार्टिसिपेट कयो, तव्हां बि यूनिवर्सिटी लेवल ते अचो ऐं हिते ऑडिशन ॾियो यूनिवर्सिटी में, ऐं थी सघे थो तव्हांजो लक लॻी वञे, तव्हां हलिया वञो इस्लामाबाद ऐं उते वञी परफॉर्म कयो। पोइ इतफ़ाक़ इहो ई थियो त जॾहिं असां ऑडिशन ॾिनोसीं छो त ऑडिशन में ॿिया बि माण्हू हुया, काफ़ी सारा खोड़ दोस्त हुया, आयल हुया। मूंखां सीनियर पीर वाजिद साहिबु हुयो हुते, जेको मूंखां साल सीनियर हुयो ऐं ॾाढो सुठो हुनजो आवाज़ु माशाल्लाह। कुझु ॿिया सुठा दोस्त सुठो ॻाइनि पिया, त उहे सभु हुया। उन्हनि खां पोइ मां बि उते पार्टिसिपेट कयो ऐं मां सफ़ा नओं हुयुसि। त जॾहिं ऑडिशन में वियुसि मां, साईं ज़ुल्फ़िकार कुरैशी साहिबु जेके हाणे बि प्रोफेसर आहिनि हिते मास कम्युनिकेशन में, उन वक़्तु उहे ऑडिशन वठनि पिया। त उहे पाण गायक बि आहिनि माशाल्लाह, उन्हनि जो हिकिड़ो वॾो नालो बि आहे ऐं म्यूज़िक जी फील्ड में उन्हनि घणो कुझु कयो आहे। पोइ उन्हनि मूंखे चयो तव्हां स्टार्ट कयो, मूंखे कुझु ॿुधायो। त मूं उन्हनि खे चयो सर मूंखे घणो कुझु त न ईंदो आहे, तो हल्को फुल्को ॻाए सघां थो। मुंहिंजो न तव्हां ॿुधायो, पोइ ॾिसूं था त तव्हांखे छा थो अचे। अच्छा, हुन ज़माने में मूंखे वरी मौसीक़ी सां लॻाव एतिरो हुयो जो मां ॿुधंदो घणो हुयुसि। ॿुधण जो जेको सही ऐं मौसीक़ी चवंदा आहिनि त जॾहिं सिखबी आहे त पहिरीं हुनखे ॿुधबो आहे, ॿुधण जी सिखणु सही आहे। ॻाल्हि त मूं ॿुधण जी हिकिड़ी मूं में सलाहियत हुई। पोइ जॾहिं मूं ॿुधणु शुरू कयो त पोइ कुझु गाननि जी मां कॉपी बि करे वेंदो हुउसि, जेके हुन ज़माने में असां ॿुधंदा हुआसीं। मूंखे सादिक फ़कीर जाम वणंदो हुयो, मेहदी हसन साहिबु जाम वणंदो हुयो, जगजीत सिंह साहिबु, कुमार सानू ऐं ॿ टे ॿिया वॾा नाला हुया। उन्हनि खे मां ग़ुलाम अली साहिब खे ॿुधंदो हुउसि।
त पोइ मूं उते हिकिड़ो गज़ल ॿुधायो मेहदी हसन साहिब जो, रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ। साईं हिते ॿ उनजी इहो ॻाल्हि इहो वणी। इहो जेकॾहिं ॿ न गुनगुना आहियो उन खां पोइ वरी कंटिन्यू हा कयूं था। हा हा, मां बिल्कुलु। 2 लाइनूं तव्हांजे लाइ ॻायां, तव्हांजे लाइ जी जी, जेके ॿुधनि था हुनजे लाइ। बिल्कुलु बिल्कुलु। रंजिशे सही रंजिशे सही दिल ही दुखाने लिए आ, रंजिशे सही आप फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ, रंजिशे सही। तो साईं जबरदस्त, मतलब आप फिर मुझे छोड़ने के लिए जबरदस्त। हाँ उन्हनि बिल्कुल जा फट तव्हां जेके आहिनि न उहो ताज़ा करे छॾिया हूंदा जंहिंखे वॾा वॾा धक लॻल हूंदा ज़िंदगी मज़े। यूनिवर्सिटी लाइफ हिकिड़ी इहो सही आहे, यूनिवर्सिटी लाइफ जो हिकु हिसो बि आहे त हिते ज़ाहिर जी ॻाल्हि आहे हिकु वॾी शाइरी थियल आहे ऐं उहो कहिड़े कॉन्सेप्ट ते थियल आहे हिते। बसि मतिलबु काफ़ी दिलि मिलन बि था, विछड़ो बि हिते, बिल्कुल विछोड़ो बि हिते आहे। सो वेल अच्छा पोइ तव्हां मतिलबु इहो गज़ल उते जेको पेश कई मेहदी हसन साहब जी। जी जी बिल्कुल हितां खां स्टार्ट थियो, मां ऑडिशन में सिलेक्ट थी वियुसि। उनखां पोइ असां इस्लामाबाद वियासीं, उते मूं परफॉर्म कयो। हालांकि उते मूं सुठो परफॉर्म कयो, पर इहो हो जो असां नवां हुआसीं, म्यूज़िक जी एतिरी ॼाण कोन हुई ऐं उनजी जेका ग्रामर आहे उनखां एतिरा वाक़िफ़ कोन हुआसीं, रागदारी जी ख़बर न हुई। त पोइ इहो थियो त उते खणी सिलेक्शन त न थी, पर उते स्टेज जॾहिं मूं ॾिठो ऐं उहो मुंहिंजो पहिरियों स्टेज हुयो, तमामु वॾो स्टेज हुयो उहो। ऐं पाकिस्तान जी तक़रीबन सभिनी यूनिवर्सिटियुनि मां स्टूडेंट्स आयल हुया ऐं सुठा सुठा उते छोकिरा ॻाइनि पिया। त उते इहो थियो जो कॉन्फिडेंस वधी वियो मुंहिंजो ऐं इन लेवल जो थी वियो जो जॾहिं मां वापसि आयुसि यूनिवर्सिटी में, त पोइ हिते जेको शेख हयात ऑडिटोरियम आहे इहो मूंखे ऑडिटोरियम न लॻंदो हुयो। माना एॾो इन लेवल ते मुंहिंजो कॉन्फिडेंस वधी वियो। त ईअं मुंहिंजो हिकिड़ो स्टार्ट थियो। ऐं पोइ जॾहिं असां वापसि आयासीं त हिते ज़ाहिर आहे थोरो मिड़ई माहौल ठही वियो हिकिड़ो। दिलि बि चयो त भई हाणे जॾहिं एतिरा माण्हू ॿुधनि था, पसंदि कनि था, त पोइ इहो छो न इहो ई कमु शुरू कजे। ऐं पोइ बाक़ाइदा मूं हिते ॻाइणु शुरू कयो 2012 खां पोइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में, यूनिवर्सिटी जे इवेंट्स में, होली में, कल्चर डे में ऐं इवन माना नंढे वॾे हर फंक्शन में ॻाइणु शुरू कयोसीं। साईं मूंखे यादि आहे त आउं बि ईंदो हुयुमि, तव्हां सां मुलाक़ात थींदी हुई त जेको बि प्रोग्राम्स हूंदा जेको आउं अटेंड कंदो हुउसि त उन में मस्त तव्हांखे, तव्हांजी सिंगिंग खे ऐं मां पाण बि ॿुधंदो हुयुमि स्टेज ते। मे बि थी सघे थो जेके न्यू असांजा स्टूडेंट्स आहिनि, जेके न्यू बैच वारा आहिनि, जेके हाणे ई आया आहिनि रिसेंट में, त उन्हनि तव्हांखे न ॾिठो हुजे, पर बख़ूबी वाक़िफ़ उहे इंसान ज़रूरु हूंदा जेके पुराणी बैचिस खां जेके आहिनि उहो वाबस्ता आहिनि। पोइ 11 जी वठिजे या 12 जी वठिजे या मज़ीद जेको ॿी वठिजे या उन खां पुराणी वठिजे। मां तव्हांखे हमेशह सिंध यूनिवर्सिटी जे काफ़ी अहिड़े प्रोग्राम्स में सिंगिंग कंदे मां पंहिंजे अखियुनि सां बि ॾिठो ऐं मूंखे पाण खे बि तमामु घणी तव्हांजी आवाज़ उन वक़्तनि में बि मूंखे ॾाढी पसंदि आई। त इहे तव्हां हिकु उभरंदड़ हिकिड़ा जेके आहे उहो फ़नकार रहियो, त अॻियां वञी सघो था। असांजी दुआऊं बि आहिनि तव्हांजे लाइ। अच्छा हाणे सईद भाउ, तव्हां मतिलबु सिंगिंग खां अलावा जेको आहे डिग्री तव्हां कंहिं मंझि कंप्लीट कई? हा, डिग्री 2014 में असांजो फाइनल थियो। मां कंप्यूटर साइंस में पढ़ंदो हुउसि BCS में। 2014 फाइनल जॾहिं कयो त उनखां पोइ वरी म्यूज़िक घणो करणु लॻुसि ऐं फंक्शन्स ही हू ॿियो थियो। वरी पोइ बाक़ाइदा सिखिया शुरू कई, प्रॉपर नमूने सां जीअं सिखबो आहे म्यूज़िक उन तरफ़ हलियो वियुसि। इन करे मूंखे सही, ख़ासि जॉब न कई, माना जीअं थींदो आहे त माण्हू पास आउट थींदो आहे पोइ जॉब तरफ़ हलियो वेंदो आहे ऐं बिल्कुलु साईं। पोइ असां ॿिए हिन मथे धंधे सां हिकिड़ो इंटरव्यू बि कयो हुयो त फील्ड ऑफ इंटरेस्ट मतिलबु कैरियर काउंसलिंग ते असां बाक़ाइदा हींअर 2 ॾींहं पहिरीं सेशन कयो त माण्हू छा आहिनि त काफ़ी अहिड़ा तव्हां ॾिठा हूंदा शागिर्द त जेके हिकिड़ी डिग्री जंहिं डिपार्टमेंट में पढ़नि था उहे हासिल करे वठनि था, जॾहिं उनखे कंप्लीट करनि था, हथ बिल्कुलु में अचे थी, पोइ हू चाहिनि था त यार ही त मुंहिंजो डिपार्टमेंट ई कोन, ऐं हरू भरू हिन में पढ़ियोसि, मुंहिंजे अंदरि त टैलेंट ॿिए डिपार्टमेंट जो आहे। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। सो मूंखे बि इहो ई फील थियो, मां छो न भला म्यूज़िक ई स्टार्ट कजे जॾहिं कयो ई आहे। त
त पोइ मां मुस्तक़िल तौरु हलियो हुयुसि। माना मूं 2017 ताईं पोइ कंटिन्यूसली ॻाइणु शुरू कयो, सिखणु शुरू कयो, ऐं अञा बि सिखूं पिया। ॿाहिरां म्यूज़िक वॾी फील्ड आहे, हुनखे माना जेतिरो कजे ओतिरो घटि आहे। त पोइ मां कंटिन्यूसली डिग्री मूं इहा करे वरिती तव्हां रेगुलर, ऐं पोइ मूं कॉलेज साइड खां वरी MA सिंधी बि करे वरिती, ऐं हाणे मां MPhil पियो कयां। माना सिंधी करण खां पोइ वरी सिंधीअ में ई MPhil पियो कयां रीसेंटली सिंधी यूनिवर्सिटी मां। ज़बरदस्त 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 VIP। ऐं तव्हां एसि ताईं सही बात तव्हां केतिरे स्टेजनि ते जेको आहे परफॉर्म कयो हूंदो? मतिलबु सिंधी यूनिवर्सिटी जे त हिकु स्टेज ते त तमामु अनगिनत तव्हां परफॉर्म कयो आहे, पर इन खां अलावा कहिड़े शहरनि ताईं तव्हांजो मतिलबु वञणु थियो आहे, कहिड़े वॾे प्रोग्राम्स में वञणु थियो आहे, उहो थोरो शेयर कंदा? हा, सिंधी यूनिवर्सिटी में त तव्हांजी ॻाल्हायूं त एतिरो ॻायोसीं जो माना तव्हांजी ॻाल्हायूं त 12 खां वठी वेंदे 17 अरिड़हं ताईं बैचिस सुञाणनि थियूं लॻभॻि। माना एतिरो असां परफॉर्म कयोसीं। ऐं उन खां अलावा मां पंजाब में परफॉर्म कयो यूनिवर्सिटी जे ई प्लेटफॉर्म तां। 2 दफ़ा मां फैसलाबाद में परफॉर्म कयो, हिकिड़ो दफ़ो मूं इस्लामाबाद में परफॉर्म कयो। उन खां अलावा कराची जूं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं असांखे घुराईंदियूं, जीअं जामिया यूनिवर्सिटी कराची आहे, उते सिंधी डिपार्टमेंट आहे या सिंधी आहिनि, उहे घुराईंदा हुआ फंक्शन्स में। ऐं साॻी रीति लियारी यूनिवर्सिटी आहे, उते सिंधी आहिनि, उहे दोस्त घुराईंदा आहिनि। ऐं सिंधी ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में मां परफॉर्म कयो आहे। खोड़ सारा दोस्त जेके आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में रहनि था, को शादी जे प्रोग्राम में घुराए थो, को फेस्टिवल में घुराए थो। वॾनि फेस्टिवलनि जी ॻाल्हि त इहा ई आहे जो जेके बि वॾा इवेंट्स हैदराबाद में थियनि था, मिसाल ममताज़ ऑडिटोरियम में जेतिरा वॾा इवेंट्स थियनि था उते घुरायो वञे थो। HLF में हर साल घुरायो वेंदो आहे मूंखे। उन खां अलावा भिक्षा ते कॉल अचे थी, भिक्षा ते माना ॻायूं था। त हाणे त वरी जेके बि नंढा वॾा इवेंट्स थियनि था उते कॉल थिए थी ऐं उते वञूं था, उते परफॉर्म कयूं था। हाणे त वरी अहिड़ो थोरो मयार थी वियो आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। काफ़ी असांजा सिंधी सिंगर्स आहिनि जेके ॾे परॾे बि वञी करे जेको आहिनि असांजी इन सिंधी ॿोली खे प्रमोट कनि पिया। माशाल्लाह सां इहो हिकु मतिलबु प्रचार कनि था, पाण पतोड़नि था, ऐं असांजी दुआऊं ऐं उमीदूं नेक तमन्नाऊं बि तव्हां सां गॾु आहिनि त तव्हां बि जेको आहे ॾे में त ॻायो पिया, परॾे में बि वञी इनशाअल्लाह असांजो जेको आहे दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। तव्हां उते बि कयो, सिंगिंग कयो, पंहिंजो नालो वधायो। अच्छा, तव्हां त आहियो सिंगिंग सिंधी सिंगर्स, पर तव्हां उर्दू में को अहिड़ो जेको तव्हां जेको फेवरेट को सॉन्ग हुजे जेको असांखे मतिलबु जेको तव्हांखे चयो वञे जेकॾहिं त तव्हां जेको आहे हिकु को उर्दू पंहिंजी पसंदि जो सॉन्ग गुनगुनायो त पोइ तव्हां मस्त पहिरीं कहिड़ो तव्हांजे ज़हन में ईंदो जेको तव्हांजो फेवरेट हुजे, उहो असांखे ॿुधायो भला। असल में ॾिसो आज़म, हाणे त वरी छा आहे जो हिकिड़ी मां मुस्तक़िल हिकिड़ी फील्ड तरफ़ वञी रहियो आहियां। ऐं जेकॾहिं सेंसिटिव ॻाल्हि कजे त भई जीअं चवंदा आहिनि मौसीक़ी में मुख़्तलिफ़ हिकिड़ियूं फील्डूं आहिनि न, उन खां अलावा मौसीक़ी में मुख़्तलिफ़ मूड बि हूंदा आहिनि। मिसाल खोड़ सिंगर तव्हां ॿुधा हूंदा जिन ते क़ौमी लेवल लॻल हूंदो आहे, खोड़ सिंगर तव्हां ॿुधा हूंदा जिन ते अवामी लेवल लॻल हूंदो आहे, ऐं खोड़ अहिड़ा सिंगर हूंदा जिन ते माना फोक लेवल लॻल हूंदो आहे या लोक लेवल लॻल हूंदो आहे। ऐं खोड़ अहिड़ा सिंगर आहिनि जेके वरी जिन ते गज़ल जो लेवल लॻल हूंदो आहे। त बेसिकली मूंखे पाण खे पसंदि वरी गज़ल आहे। माना ॾिठो वञे न त मूंखे ज़ाती तौर ते गज़ल में इंट्रस्ट घणो आहे। त बाक़ी जेकॾहिं ॾिठो वञे अवामी हवाले सां त उर्दू जा खोड़ सारा सभु गीत तक़रीबन जेके ॻाया विया आहिनि सभु सुठा आहिनि, पर अवामी या हेठि सतह ते या जेका यंग जनरेशन आहे उनजी सतह ते अगरि चइजे त पोइ मां अक्सर यूनिवर्सिटी लाइफ में शफ़क़त अमानत अली जो गीत ॻाईंदो हुउसि, मोरा सैया मुझसे बोले ना। हा हा, उहो पेश कयो भला। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजे लाइ उहो पेश कंदा। मैं लाख जतन कर लाख जतन कर रही मोरा सैया मुझसे बोले ना, मोरा सैया मुझसे बोले ना। सावन भी तो जाए हर बार, सावन भी तो
जाए हर बार मन मेरा घबराए, ऐसो गए परदेश पिया तुम, ऐसो गए परदेश पिया तुम, चैन हमें नहीं आगे, मोरा सैया मुझसे बोले ना। ज़बरदस्त ज़बरदस्त साईं, वीआईपी ज़बरदस्त साईं। सईमा मां इहो चवंदुमि त इन फील्ड में तव्हां जो था चलो हिकु तव्हां हिकिड़ी जतन कई, स्ट्रगल कई, तव्हांखे बि थोरो तव्हां जीअं चयो त भई मूंखे बि हिकिड़ो सफ़ा माना डपु बि हूंदो हुयो तव्हां कीअं अचां कीअं वधा, पोइ तव्हांजो हिकिड़ो दोस्त हुयो, ॾिसो कुझु दोस्त तव्हांखे मतिलबु सफ़ा पोयां करे छॾींदा आहिनि, कुझु अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेके तव्हांखे हिमत ॾेई करे तमामु घणो अॻिते करे वेंदा आहिनि। त तव्हां उन बिल्कुलु दोस्त जो तव्हांजो दोस्त तव्हांखे मतिलबु बाक़ाइदा मतिलबु पुश कयो त तुंहिंजे अंदरि इहो टैलेंट आहे, तूं वञे, पोइ उन स्टेज तां तव्हां पंहिंजी महिनत खे कयो। त काफ़ी अहिड़ा असांजा स्टूडेंट्स आहिनि, काफ़ी अहिड़ा जेके सिंगिंग जी लाइन मंझि तमामु घणो हुनजो टैलेंट आहे, हुनजी आवाज़ सुठी आहे। त हिकु सिंगर खे केतिरी तकलीफ़ुनि खां गुज़रणो पवे थो, केतिरी जतन करणी पवे थी, कहिड़ो फील्ड आख़िर उहो चूज़ कनि, पंहिंजे टैलेंट खे कहिड़े हिसाब सां उहो अॻियां खणी अचनि, तव्हां उन्हनि खे थोरो मोटिवेट करे ॿुधायो भला। अॻवान हक़ीक़तनि त दुनिया जे मां सम्झंदो आहियां त दुनिया जे सभिनी सब्जेक्टनि खां वधीक ॾुखियो म्यूज़िक आहे। हाणे उहो इन करे त उहो मेडिटेशन साहिबु हिकिड़ो मिसाल ॾींदो हुयो कंहिं दौर में त मज़दूरी सवली आहे, म्यूज़िक ॾुखियो आहे। छो त मज़दूरी में तव्हां फिज़िकली माना कमु करे रहिया हूंदा आहियो, म्यूज़िक में ॿई शयूं आहिनि, तव्हां माना फिज़िकली करे रहिया आहियो त तव्हां मेंटली बि करे रहिया आहियो। माना तव्हां माण्हू तव्हां सोचींदव न जॾहिं त तव्हांखे थकु थींदो जल्दी, तव्हांजो दिमाग़ जॾहिं कमु करणु शुरू कंदो त तव्हांखे जल्दी थकु थींदो। त म्यूज़िक वधीक ॾुखियो आहे। म्यूज़िक जे लाइ जतन त छा बल्कि पूरी ज़िंदगी ॾियणी पवे थी। माना तव्हां रेगुलर म्यूज़िक खे तव्हां 4 खां 5 कलाक रेगुलर ॾियो, इहो लाज़िम आहे। ऐं रोज़ाना तव्हां रियाज़ कयो, इहो बि लाज़िम आहे। उन खां पोइ तव्हां म्यूज़िक खे प्रॉपर नमूने सां सिखो, माना जीअं प्रॉपर सिखबो आहे। त इहे जेकॾहिं तव्हां कंदो त तव्हांखे म्यूज़िक ॾुखियो बि लॻंदो पर तव्हांखे सवलो बि लॻंदो। हाणे जेके नवां सिखंदड़ आहिनि अॼुकल्ह दोस्त असांजा जेके सिखनि था, उन्हनि खे मोटिवेट करण जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त जेकॾहिं तव्हांखे म्यूज़िक सिखणो आहे त पोइ या त तव्हां मुकमल म्यूज़िक तव्हां हलिया वञो, माना तव्हां पोइ ॿिया कम न कयो। छो त ॿियनि कमनि करण सां तव्हां कंदो त पोइ तव्हां म्यूज़िक नथा करे सघो। म्यूज़िक तव्हांखे ज़ाहिर अधु ॾींहुं घुरे थो तव्हांजो म्यूज़िक, त ॿिया कम ज़ाहिर नथा करे सघो, तव्हां स्टडी नथा करे सघो, तव्हां का जॉब नथा करे सघो। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो सिंगर्स खे का जॉब न आहे। तव्हां इहा अक्सर ॻाल्हि नोट कई हूंदी त सिंगर बिल्कुलु खे हा उन्हनि खे का जॉब न आहे। हू छा कंदा आहिनि, हू मुस्तक़िल सिर्फ़ु ॻाईंदा आहिनि ऐं उनजो ध्यानु ई इन ते हूंदो आहे। त जेके बि नवां ॻाईंदड़ या जेके नवां दोस्त आहिनि जिन में टैलेंट आहे या जेके सम्झनि था त असांखे ॻाइणु खपे या असांखे सिखणु खपे, त हू पंहिंजी ज़िंदगी खे म्यूज़िक तरफ़ ॾेई छॾनि ऐं प्रॉपर नमूने सां म्यूज़िक ॾांहुं हलिया वञनि, पोइ हू ॿियो कमु न कनि। हा जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल कुझु दोस्त वरी अहिड़ा बि आहिनि त भई असां स्टडी करे पोइ म्यूज़िक कंदासीं, त मुंहिंजे ख़्याल सही। में इहो अञा वधीक सुठो आहे। त पहिरीं तव्हां पंहिंजे कैरियर जे बारे में सोचो, तव्हां पहिरीं पंहिंजो कैरियर ठाहियो। तव्हांजो कैरियर सुधरी वञे थो त पोइ म्यूज़िक ज़ाहिर आहे सॼी उमिरि जो कमु आहे। मां जीअं पहिरीं चयो त म्यूज़िक जेसिताईं तव्हां ज़िंदा आहियो तेसिताईं तव्हां कंदव, भले तव्हां वॾा वॾा उस्ताद छो न थी वञो त बि तव्हांखे म्यूज़िक जेको आहे रेगुलर करिणो आहे ऐं उन में नई ॻाल्हि रोज़ु सिखंदव। म्यूज़िक में असल ॻाल्हि इहा आहे त उन में रोज़ु नई शइ सिखबी आहे। हू हिकिड़ी एॾी वसी फील्ड आहे जंहिंजो को अंत कोन्हे को, जंहिंजो को छेड़ कोन्हे को, जंहिंजो को माना का ख़तमु थियण जी का ॻाल्हि ई कोन्हे का उन में। त ही तव्हां पोइ बि करे सघो था जॾहिं तव्हां पंहिंजो कैरियर ठाहे था छॾियो त पोइ तव्हां हिन जा बाक़ाइदा क्लास वठी सघो था उस्तादनि सां मिली करे। या अॼुकल्ह त जदीद दौर आहे, टेक्नोलॉजी आहे, तव्हां यूट्यूब ते वञी लेक्चर्स ॿुधी सघो था हिन बारे में। ॿियो इहो आहे हिकिड़ो हूंदो आहे इंट्रस्ट ऐं ॿियो हूंदो आहे प्रोफेशन, इहे ॿई अलॻि शयूं आहिनि। त हिकिड़ा वरी अहिड़ा दोस्त आहिनि असांजा जिन खे इंट्रस्ट त आहे पर हू ज़ाहिर आहे इंट्रस्ट हुन थोरो आहे, माना हू हुनजो वसी इंट्रस्ट न आहे। हू चवंदा ठीकु आहे सही। थोरो ॻायूं, 4 माण्हू सुञाणनि या 5 माण्हू सुञाणनि। ऐं हिकिड़ा वरी प्रोफेशनल कमु कंदा आहिनि त भई इंट्रस्ट त आहे पर हाणे उन में वरी प्रोफेशनल थियणो आहे। ज़ाहिर आहे सुभाणे तव्हांजो कैरियर इहो ई आहे
इहो ई तव्हांखे सुभाणे कमाए ॾींदो या सुभाणे तव्हांखे इन मां ई कमाइणो आहे। त पोइ छा थिए थो त पोइ इंट्रस्ट वारा दोस्त जेके ख़ासि तौर ते आहिनि उहे भले पंहिंजे कैरियर ठाहे करे या कैरियर पंहिंजो करे फाइनल करे उन खां पोइ भले शुरू कनि म्यूज़िक खे। बाक़ी जेकॾहिं मिसाल तौरु हिकिड़ो नंढो ॿारु आहे उनखे करिणो ई म्यूज़िक आहे, वञिणो ई म्यूज़िक पासे आहे, प्रोफेशन बि हुनजो उहो ई आहे, इंट्रस्ट बि हुनजो उहो ई आहे, त पोइ उनखे घुरिजे त उहो मुस्तक़िल तौरु म्यूज़िक ॾांहुं हलियो वञे, पोइ हू ॿियो को कमु न करे। त मुंहिंजी इहा ई सलाह आहे दोस्तनि खे जेके बि नवां सिखंदड़ आहिनि या जेके नवां दोस्त अचनि था त उहो जेकॾहिं हू पंहिंजो पहिरीं कैरियर, छो त पहिरीं त कैरियर आहे, कैरियर खे प्रिफर कयो तव्हां। म्यूज़िक मां जीअं तव्हांखे चयमि त म्यूज़िक तव्हांजी उमिरि सां गॾु हलंदो जेसि ताईं तव्हां ज़िंदा आहियो। त पहिरीं तव्हां कैरियर ठाहियो, तंहिंखां पोइ जेकॾहिं तव्हां चाहियो था कोई इंस्ट्रूमेंट सिखो, मिसाल गिटार सिखणो आहे, हारमोनियम सिखणो आहे, फ्लूट सिखणो आहे या वॉलियन सिखणो आहे, वायलिन सिखणो आहे या कोई ॿियो इंस्ट्रूमेंट सिखणो आहे, त उहो त तव्हां पार्ट टाइम बि करे सघो था पंहिंजी जॉब सां गॾु या पंहिंजो जेको बि आहे शौक़ु जीअं थींदो आहे। मिसाल हाणे बि कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके सुबुह जो यूनिवर्सिटी पढ़नि था ऐं शाम जो वञी क्रिकेट खेॾनि था पंहिंजे शौक़ु ख़ातिर, या शाम जो वञी फुटबॉल खेॾनि था। त साॻी रीति इहो कमु करे सघे थो, माना ॾुखियो न आहे, पर इहो जो टाइम घुरंदो। जी जी बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ था त पहिरीं कैरियर ॾांहुं फोकस करणु घुरिजे ऐं जेकॾहिं तव्हांखे थोरो घणो इंट्रस्ट आहे त उहो तव्हां पार्ट टाइम बि करे सघो था। मतिलबु जेकॾहिं तव्हां वटि शाम जो टाइम आहे त पोइ तव्हां जीअं चयो था कंहिंखे फुटबॉल जो शौक़ु आहे, कंहिंखे क्रिकेट जो शौक़ु आहे या कंहिंखे कंहिं बि मुख़्तलिफ़ हॉबीज़ आहिनि उन्हनि जूं, त कंहिंखे वरी सिंगिंग जो बि हूंदो आहे त उहो वरी रियाज़ जेको आहे उहो वरी शाम जो टाइम किथां। अच्छा, छा सिंगर खे सईद भाउ पंहिंजा सुर ताल मतिलबु जेके बि उनखे सही करण जे लाइ छा कंहिं उस्ताद जी ज़रूरत हूंदी आहे या हू पाण पंहिंजे महिनत पाण जे तहत बि करे सघे थो? बिल्कुलु उस्ताद जी ज़रूरत हूंदी आहे। उस्ताद खां सवाइ तव्हां म्यूज़िक नथा करे सघो। इवन उस्ताद खां सवाइ तव्हां कंहिं बि सब्जेक्ट में माहिर नथा थी सघो। हा, उनजी नॉलेज रखे सघो था जी। अच्छा, काफ़ी अहिड़ा शागिर्द हूंदा आहिनि जंहिंजी आवाज़ तमामु हू पंहिंजे पाण में इहो ॾिसंदा त यार मुंहिंजी आवाज़ तमामु सुठी आहे ऐं ॿियनि सिंगर खां जेके फिलाणा अचनि पिया उहे बि था ॻाइनि पिया, न त पोइ मुंहिंजी बि आवाज़ सुठी आहे त बसि हाणे आउं अची वञा स्टेज ते। त ईअं छा मतिलबु आवाज़ सुठो हुजणु सिंगिंग न आहे चइबो, बल्कि हिन में रियाज़ करणो पवंदो आहे, पंहिंजे सुरनि खे बि इन्हनि जे पोयां हिकु वॾी हिकिड़ी चेन हूंदी आहे जेके स्टडी करणी पवंदी आहे। सही ॻाल्हि, सही पियो चवां? हाणे मां तव्हांखे इन ते मां सिंपली ॿुधायां तव्हांखे, ॾिसो आवाज़ सुठो हुजणु अलॻि ॻाल्हि आहे, सुरीलो हुजणु अलॻि ॻाल्हि आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। मुंहिंजी ॻाल्हि सम्झिजो, यानी तव्हांजो जेकॾहिं आवाज़ सुठो आहे त ज़रूरी न आहे त तव्हां सुर ते हुजो। सुर ॿी शइ आहे, उन सुर खे सम्झणो पवंदो, सिखणो पवंदो ऐं इहो लाज़िम आहे। उनखां सवाइ तव्हां अॻिते वधी कोन था सघो। भले तव्हांजो केॾो बि आवाज़ु हुजे, केॾो बि सुठो आवाज़ु हुजे, 4 माण्हू तव्हांखे ज़रूरु उनजे लाइ मोट ॾींदा, दाद ॾींदा, पर जेको सुरीलो हूंदो या जेको सुर सां प्यार थो करे उहो तव्हांखे दाद न ॾींदो, छो त हुनखे ख़बर आहे तव्हां सुर में ई न आहियो। त आवाज़ु सुठो हुजणु ॿी शइ आहे ऐं सुरीलो हुजणु ॿी शइ आहे। ॿिन्ही ॻाल्हियुनि में पहिरीं त फ़र्क़ु आहे। हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, हर शइ खे सिखणु ज़रूरी आहे। उन में जेकॾहिं तव्हां मिसाल माहिर थियणु था चाहियो त पोइ तव्हांखे सिखणो पवंदो, इहो तय आहे। मिसाल जेकॾहिं मां थ्योरी थो पढ़ां त थ्योरी मूंखे इल्मु त ॾेई सघे थी, पर मां प्रैक्टिकली हुनजो कमु न करे सघंदुसि। मिसाल केरु मूंखे अची चवे थ्योरेटिकली अची ॿुधाए त भई कार में 5 गेरूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी गेयर हीअं मथे लॻाइबी आहे, हिकिड़ी हेठि लॻाइबी आहे, हिकिड़ी रिवर्स हूंदी आहे, हीअ स्टेयरिंग हूंदो आहे, हीअ हुन में एक्सीलेटर हूंदो आहे, हेॾां ब्रेक लॻाइबी आहे। त मां थ्योरेटिकल त सम्झी वियुसि, पर हाणे मूंखे प्रैक्टिकल करण जे लाइ कार में विहणो पवंदो ऐं अॻिलो माण्हू मूंखे चङी तरह ॿुधाईंदो त भई हीअ गेयर हाणे हेॾां लॻाए, हीअ हेॾां लॻाए। ॻाल्हि सम्झो पिया? सही, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। मतिलबु प्रैक्टिकल लाज़मी आहे, प्रैक्टिकल ज़रूरी आहे। हाणे हुन प्रैक्टिकल जे लाइ टीचर खपे थो, इंस्ट्रक्टर खपे थो, हुनजे लाइ उस्ताद खपे थो, उहो तव्हांखे कराईंदो। त भई छो त थ्योरी त तव्हां पढ़ी छॾी आहे, सम्झी छॾी आहे, पर प्रैक्टिकल करण जे लाइ तव्हांखे उस्ताद ॿुधाईंदो त प्रैक्टिकल थींदो कीअं। ऐं म्यूज़िक में ज़रूरी आहे उस्ताद, उनजी वजह थो ॿुधायांव। ॿियनि सभिनी सब्जेक्टनि में किथे किथे उस्ताद जी ज़रूरत नथी पए। मिसाल असां एडोब फोटोशॉप हलाए था वञूं पंहिंजो पाण, या असां इंटरनेट पंहिंजो पाण हलाए था वञूं। अॼुकल्ह खोड़ सारा अहिड़ा एप्लीकेशन्स आहिनि हिन में प्ले स्टोर ते जेके असां पंहिंजो पाण था हलायूं था न। पर म्यूज़िक में ईअं न आहे। म्यूज़िक में उस्ताद बेहद ज़रूरी आहे। उनजी वजह छा आहे? उनजी वजह आहे त म्यूज़िक नज़र नथो अचे, माना सुर तव्हांखे नज़र न ईंदो। सुर ज़ाहिर जेका शइ नज़र नथी अचे उहा वधीक ॾुखी आहे न।
सही हाणे ॻाल्हि जेका नज़र ई नथी अचे त उहा वधीक ॾुखी थी, ऐं उहा जेकॾहिं ॾुखी आहे त पोइ उनजे लाइ ज़ाहिर आहे को माण्हू खपे जेको तव्हांखे चङी तरह सम्झाए ऐं चङी तरह ॿुधाए सही त करिणो कीअं आहे। प्रैक्टिकली थ्योरिटिकली त मां तव्हांखे ॿुधाए वेंदुसि त सरगम तव्हां हीअं फॉलो कयो त करे सघो था, पर तव्हां कंदो हम्म कीअं जेसीं ताईं तव्हांखे मां आवाज़ न लॻाए माना न लॻाए ॿुधाईंदुसि त भई सरगम बेसिकली जेकॾहिं आवाज़ बि ॾिए त कहिड़ो ॾिए। मिसाल तव्हां सुरनि में सही फ़र्क़ु कीअं कंदो, मां हिकिड़ो सुर लॻायां हम्म थो या हिकिड़ो राग ॻायां थो, उहो हिकिड़े सुरनि जो आहे ऐं ॿिए राग जी शकिल बि आहे, उनजो तरीक़ो बि आहे। हाणे इनखे हम्म हीअं सम्झंदासीं पाण, मिसाल मां तव्हांखे ॿ आलाप करे थो ॾेखारियां ऐं ॾिसो त उहे आलाप ॿई हिक ॿिए खां अलॻि आहिनि। मिसाल जे तौर ते हाणे वरी ॿियो आलाप थो ॿुधायांव, हाणे ॾिसो इहा त हवा आहे न, ख़बर कीअं पए हिनजी। सही ॻाल्हि आहे। हाणे आवाज़ इनजे लाइ मतलब उस्तादु कहिड़ो लॻे थो। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा सहीद भाई माना काफ़ी इहा हिकिड़ी जी जी तव्हां जी कंटिन्यू तव्हां कयो, कुझु सवाल चयो पियो पिए। कयो। हा मूं इहो पियो चयो त ॿिन्ही जी जॾहिं शकिल अलॻि आहे, ॿिन्ही जो जॾहिं तरीक़ो अलॻि आहे, ॿिन्ही जी जॾहिं अंदाज़ अलॻि आहे या वे अलॻि आहे, सुरनि खे उचारण जो माना सिस्टम अलॻि आहे, त इहो सिस्टम ईअं त सम्झ में न ईंदो न उस्ताद खां सवाइ। उहो तव्हांखे उस्ताद ई ॿुधाईंदो त भई हिन तरीक़े सां आवाज़ तव्हांखे लॻाइणो पवंदो, उनजो तरीक़ेकार हीअ आहे, उनजा सुर ही आहिनि। ऐं छो त नज़र ई नथो अचे, हिकिड़ी शइ नज़र अचे त असां उनखे पकिड़े वठूं, पर हाणे छो त नज़र सही ई नथो अचे त पकड़णु वधीक ॾुखियो आहे, त इन करे उस्ताद ज़रूरी आहे। ठीकु आहे। अच्छा सहीद भाई काफ़ी अहिड़ा छोकिरा हूंदा आहिनि जेके हाणे चवनि था त यार हाणे असांखे उस्ताद जी ज़रूरत ई न आहे, उहो इन करे त हाणे यूट्यूब ते जेके आहिनि उहो वॾनि वॾनि उस्तादनि जो क्लिप्स पिया आहिनि जंहिंजे मथे उहो रियाज़ सेखारींदा आहिनि ऐं उनखे असां फॉलो कयूं था, हिकु 1 लेसन 2 लेसन 3 लेसन पोइ इन जे त छा यूट्यूब जे थ्रू सिखण ऐं या वञी करे बाक़ाइदा हारमोनियम वग़ैरह ते सुर वग़ैरह सिखण या कंहिं उस्ताद खे बाक़ाइदा साम्हूं विहारे करे सिखण, इन ॿिन्ही में छा ॾिसो था तव्हां डिफरेंस, त छा उहो ईज़ी आहे या ही तव्हांखे वधीक ईज़ी आहे? ॾिसो वधीक यूट्यूब ते तव्हां फॉलो त करे सघो था, हिकिड़ी शइ खे तव्हां फॉलो करे वेंदो, इहो मसइलो कोन्हे को, इज़ीली तव्हां फॉलो करे वेंदो, पर उन में तव्हांजी पकाई न ईंदी। माना जीअं चइबो आहे न हिकिड़ो पको सुर लॻे, उहो तव्हांखे उस्ताद ई कराए सघे थो। माना हिकु मुकमल रियाज़ या हिकिड़ो मुकमल सुरनि जो सेट ऐं उन ते हिकिड़ी मुकमल प्रैक्टिस, उहो उस्ताद खां सवाइ मुमकिन न आहे। यूट्यूब ते तव्हां हिकिड़ी 5 मिंटनि जी वीडियो ॾिठी आहे जंहिंमें 5 मिंट उन्हनि तव्हांखे सरगम ॿुधाई आहे, उनखां पोइ उहा सरगम तव्हांखे 5 कलाक लॻाइणी आहे। हाणे उहो 5 कलाक उस्ताद खां सवाइ तव्हां कीअं था लॻाए सघो? ज़ाहिर मिसाल तव्हां घर वेठे पाण लॻाईंदो त 5 मिंट खां पोइ बोर थी पवंदो, या 10 मिंट सही खां ॻाल्हि पोइ आहे। तव्हां बेज़ार थी पवंदो त भई तंग थी विया ऐं हाणे रुॻो यादि ॻाल्हाइणो, हाणे का नई ॻाल्हि आहे ई कोन, ऐं माण्हू ज़ाहिर नई ॻाल्हि सोचींदो आहे न, पर उस्ताद त तव्हांखे विहारे इहा सरगम 10 कलाक बणाईंदो, छो त हुनजो फर्ज़ु आहे, ऐं तव्हांजो बि फर्ज़ु आहे त तव्हां पंहिंजो पाण खे पको करण जे लाइ इनखे कंटिन्यूअसली सरगम खे फॉलो कयो या लॻाईंदा रहो, आवाज़ लॻाईंदा रहो। त ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। जेको यूट्यूब तां सिखे थो उहो सिखी या सम्झी त सघे थो, पर उहो पको नथो थी सघे, उहो सुर सही ते में बि न अची सघे मुंहिंजे हिसाब सां, त उहो वैलिड न हूंदो। मतिलबु उस्ताद तव्हां वारी वारो ॻाल्हि ज़रूरी त आहे। थ्योरी त मिली वेंदी पर प्रैक्टिकल कोन करे सघंदो। बिल्कुलु प्रैक्टिकल न करे सघंदो न, प्रैक्टिकल लाइ उस्ताद ज़रूरी आहे, उन खां सवाइ उहो करे ई कोन थो सघे। सही 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 बिल्कुलु। अच्छा सिंधी यूनिवर्सिटी जे अंदरि इन हवाले सां हिकु डिपार्टमेंट जेको आहे मुतारिफ़ करायो वियो हो त तव्हां सिंगिंग जे हवाले सां बि जेको आहे क्लासिस सिखी सघो था, सिंगिंग छा आहे या इन हवाले सां तव्हां कुझु ॿुधाईंदो जेकॾहिं तव्हांखे इल्मु आहे? सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ो डिपार्टमेंट बि मुतारिफ़ करायो आई थिंक। 2007 में ऐं 2008 वारे दौर में इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में इहो डिपार्टमेंट जुड़ियो हुयो, ऐं इहो कॉन्ट्रैक्ट हुयो या प्रोजेक्ट बेस्ड हिकिड़ो डिपार्टमेंट माना शुरू थियो इन में इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में, जंहिंखे फंडिंग ॿाहिरां थींदी रही या ॿाहिरां इदारा कंदा रहिया। हाणे उहो हली न करे कोन सघियो, जो उते वरी ज़ाहिर असां वटि कुझु उस्तादनि में बि तज़ाद आहिनि ऐं कुझु ऑफिशियल मसइला बि थी पिया, जंहिं करे प्रॉपर हली कोन सही सघियो। ऐं ॿियो हिकिड़ो डिपार्टमेंट खुली रहियो हुयो इन में आर्ट एंड डिज़ाइन में,
पर उन ते बि फंडिंग जो मसइलो हो, जंहिं करे खुली कोन सघियो। यूनिवर्सिटी वटि ज़ाती एतिरी फंडिंग हुई कोन जो हू हुनखे प्रोमोट करे या हुनखे कराए अॻिते वधाए। त हू चाहिनि पिया त असांखे का हिकिड़ी फंडिंग मिली वञे ॿाहिरां, या को ॿियो माण्हू असांखे सकाफ़त थो या को ॿियो माण्हू फंडिंग कराए, त असां पोइ माना इन कम खे अॻिते वधायूं। पर उहो बि इन सिर्फ़ु फंडिंग जे करे या इन शयुनि जे करे रहिजी वियो। न त ऑफिशियली अनाउंस करे थी सघिया उहो त भई असां कयूं था। लेकिन साईं बेदुल मसूद साहब बि उन्हनि घुरायो, उन्हनि खे उहो बि आयो, कुझु ॿिया उस्ताद आया हुया बाक़ाइदा शुरू करण जे लाइ, पर वॾो मसइलो फंडिंग जो हो। ऐं इहो हाणे असां वटि जिते किथे आहे, मिसाल जे करे को बि नओं डिपार्टमेंट खोलियूं था त हुनजे लाइ फंड किथां रेस कयूं या किथां अचे, हुनखे हलाइण जे लाइ ज़ाहिर आहे फंड खपे थो, ऐं शयूं खपनि थियूं, इंस्ट्रूमेंट खपनि था, उन्हनि ते लागत आहे, उन्हनि जे लाइ फाइनेंशियल इशूज़ थियनि था। त असल मसइलो फंडिंग जो आहे, त इन करे शुरू कोन थी सघिया इहे ॿई डिपार्टमेंट। ठीक हिकिड़ो त हलियो हुयो ठीक इंडोलॉजी वारो। जी जी। जी जी अच्छा, त इहो डिपार्टमेंट कीअं सिखाए सघींदो, मतिलबु जेकॾहिं फॉर एग्जांपल इहे खुली बि वञे, छा पहिरीं त इहो क्वेश्चन आहे त छा इहो खुलणु लाज़मी आहे स्टूडेंट्स जे लाइ, ऐं स्टूडेंट इन मां कहिड़ो फ़ाइदो खणी सघनि था, ऐं इन डिपार्टमेंट में कीअं सेखारियो वेंदो, मतिलबु कहिड़े कुझु को अहिड़ा पॉइंट्स त हिन डिपार्टमेंट खे हिन वे सां हलायो वेंदो? ॾिसो, अॻां ॾिसो, हाणे इहो हालांकि हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, हिन ते डिबेट करे सघिजे थी। मां जी गुज़िरियल पहिरीं त मां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि अर्ज़ु कंदुसि त मां गुज़िरियल 2-3 सालनि खां म्यूज़िक ते कमु करे रहियो आहियां, सही थियोरेटिकल ऐं अकेडमिक पासे। हाणे म्यूज़िक असां वटि अकेडमिक कोन्हे को वॾो जेको लॉस आहे असां वटि सिंध में हिकिड़ो वॾो लॉस थियो आहे म्यूज़िक जो, उहो इहो आहे त हू अकेडमिक न आहे। हाणे म्यूज़िक सेखारण जे लाइ ज़रूरी आहे त पहिरीं तव्हां वटि अकेडमिक मवाद हुजे, सही अकेडमिकली तव्हां म्यूज़िक सेखारियो। असां वटि त रिवायती तौर ते म्यूज़िक सेखारियो वञे थो। रिवायती इहो आहे त भई उस्ताद वटि वञो, उस्ताद वटि सिखो, उस्ताद वटि वेही तव्हां सरगम लॻायो, आलाप कयो ऐं सभु शयूं कयो। इहो त आहे रिवायती तरीक़ो, माना हिकिड़ो सही जेको सदियुनि खां हले पियो ऐं जेको अॼु ताईं हलंदड़ आहे। हाणे ॿियो आहे म्यूज़िक जो अकेडमिकल पासो। हाणे उहो अकेडमिकल पासो त सवाइ डिपार्टमेंट जे या सवाइ उन स्कूल ठाहिण जे नथो थी सघे, ऐं उन में इंस्ट्रक्टर बि ज़ाहिर आहे तव्हांखे पढ़ियल लिखियल खपनि था, जेके म्यूज़िक न सिर्फ़ु ॼाणनि पर प्रैक्टिकली करे बि तव्हांखे ॾेखारनि। हाणे उनजे लाइ इहे ॿई शयूं लाज़िम आहिनि त भई तव्हां वटि क्वालिफाइड माण्हू हुजनि, जेके न सिर्फ़ु पढ़ियल हुजनि, गॾोगॾु उन्हनि खे म्यूज़िक जी सुठी ॼाण बि हुजे ऐं हू सुठा इंस्ट्रक्टर बि हुजनि। त उहे ई माण्हू आहिनि जेके म्यूज़िक अकेडमिकली पढ़ाए सघनि था ऐं सम्झाए सघनि था। हाणे ॿियो वरी इशू इहो आहे त भई इदारो केरु ठाहे, ऐं सभ खां ज़ाहिर आहे इहो वॾो इशू आहे। प्राइवेट इदारो त हर माण्हू ठाहे सघे थो, पर सरकारी इदारो असां वटि छो त इस्लाम ऐं पाकिस्तान जमहूरिया मुल्क आहे, तंहिं करे इस्लाम जे निज़ाम ते हिकिड़ो मुल्क आहे, त उन में असां माना ऑफिशियली इन शइ खे अनाउंस न पिया करे सघूं, इन सॼे पाकिस्तान में नथा करे सघूं। त हाणे इहो बि मसइलो आहे त छो त फंड गवर्नमेंट ॾेई सघे थी या गवर्नमेंट वटि एतिरो फंड हिन जे लाइ अरेस्ट करे सघे थी, या हिन ते जेकॾहिं सोचे त हू कुझु करे सघे थी। बाक़ी प्राइवेट तौर ते त हर माण्हू इहो ई सोचे थो त भई फंड केरु करे, जेकर असां इदारो सुभाणे जोड़ियूं बि त उनखे केरु हलाईंदो, हलाइण जे लाइ असांखे फंड खपे थो, फाइनेंशियल इशूज़ थींदा, इंस्ट्रक्टर ईंदा, उन्हनि खे पैसा ॾियणा पवंदा, इंस्ट्रूमेंट खोड़ सारा वठिबा जेके लखे रुपए जा आहिनि, उनजे लाइ लागत किथां ईंदी। त प्राइवेट इदारा ॾाढा मुश्किल आहिनि, माना लॻे ईअं थो त ॾाढो मुश्किल आहे माना इहो को इदारो सही नमूने सही जुड़ी सघे। सही, मतिलबु ही वाकई हिकु अलॻि सां डिबेट आहे जेको मतिलबु न कुटण वारी आहे, हिन में जाम सवालात बि पैदा थियनि था। बिल्कुलु। सो हाणे मां तव्हां वटि इहो पुछंदुमि त तव्हां सभिनी खां वधीक कहिड़े अच्छा तव्हां पंहिंजा को शाइरी लिखी आहे पंहिंजी ज़ाती, जंहिंजे मथे तव्हां सिंग कयो हुजे? हा हा, मूं शाइरी त न लिखी आहे, पर मूं कंपोज़ कई आहे, माना मां ज़ाती धुनूं ठाहियां थो, नयूं धुनूं ठाहियां थो, बिल्कुलु फ्रेश, ऐं उहे सभु मुंहिंजी पंहिंजी ज़ाती आहिनि। ऐं उन्हनि मां हिकिड़ी मशहूर बि आहे, तव्हां शायदि ॿुधी हुजे, जी ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿुधी आहे, जेका मां यूनिवर्सिटी में अक्सर ॻाईंदो हुउसि, जंहिंजे करे थोरो घणो मिड़ेई फेम मिलियो या थोरो घणो नालो मिलियो, ऐं उहा हुई न न पंहिंजे बिल्कुलु, पीर उनखे गीत तव्हां ॻाए। ॿुधाइजो बि। बिल्कुलु। हा हा बिल्कुलु, मां उहा तव्हांखे चवंदो त हाणे ई तव्हांखे ॿुधायो, हारमोनियम ते वटि हारमोनियम बि आहे। जी 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 बिल्कुलु ॿुधायो। हाणे ॿुधायां तव्हांखे, ठीकु आहे। जी तुंहिंजी जॾहिं बुखार लहे हो दिल में
तलवार लहे खेस भेटियो न कंहिं सुहिणीअ सां पोइ हेड़ी हुआ हजार लहे होश नथो हिकु केरु संभाले आए हुनखे चइजो छेर संभाल ओ सांझ थिया दीप ॿारे पोइ हलऊं सांझ थिया दीप ॿारे पोइ हलऊं सांझ थिया दीप ॿारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं सांझ थिया दीप ॿारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं तरस थोरो हुअ भली मुर्गी बटे आहा तरस थोरो हुअ भली मुर्गी बटे नेण नेड़न में उतारे पोइ हलऊं नेण नेड़न में उतारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं परस थोरो हुअ तरस थोरो हुअ भली आरस भले आहा तरस थोरो हुअ भली आरस भले हाय वाह खुशबू खे उॾारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं सांझ थिया दीप ॿारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं परस थोरो तरस थोरो चंड पियो घुरे परियां आहा तरस थोरो चंड पियो घुरे परियां याद हिकिड़ीअ खे तुम्हारे पोइ हलऊं याद हिकिड़ीअ खे तुम्हारे पोइ हलऊं तरस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं तरस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं तरस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं परस थोरो हुअ निहारे पोइ हलऊं साईं ज़बरदस्त ज़बरदस्त इहो ई बिल्कुलु मुंहिंजो पाण जो फेवरेट बि हो तव्हां जॾहिं सिंगिंग कई तव्हांखे मतिलबु बाक़ाइदा इन मंझि ई वधीक फेम मिली हुई ऐं तव्हांजी आवाज़ बि माशाल्लाह इन सॉन्ग में तमामु सुठी आहे मां थोरी देरि पहिरीं जॾहिं लाइव अचण वारो हुयुमि त तव्हां खां इहो फरमाइश थियल आहे इहो मूंखां ॿोल विसरी विया हुआ त मां सोचियो त सर्च कयां सर्च पे कयमि पर मूंखे जल्द सां जल्द इहो मिली न सघियो पर मुंहिंजे दिलि जी जेको उहो हिकिड़ी ख़्वाहिश हुई उहो तव्हां मुकमल करे छॾी तमामु वॾी ऐं सईद भाउ मतिलबु मां तव्हांखां इहो बि पुछंदुमि त काफ़ी सिंगर्स जा को फेवरेट मतिलबु को हिकिड़ो पोइट हूंदो आहे जंहिंजा कलाम हू ॻाईंदो आहे पंहिंजी ज़िंदगी में त तव्हांजो को अहिड़ो को फेवरेट जंहिंखे तव्हां वधीक ॻाइणु पसंदि कयो या ॿुधणु पसंदि कयो असल में ईअं आहे त जेको बि सुठो लिखे थो उहो मुंहिंजो फेवरेट आहे यानी को उहो केरु बि हुजे भले केॾो बि नंढो शाइर हुजे या केॾो बि भले हुनजो नालो न हुजे या हुनजो नालो हुजे बि असां को कोन थो फ़र्क़ु नथो पवे पर जेको सुठो
सुठो लिखे थो, जंहिंजे ख़्याल में गहराई आहे, जंहिंजे ख़्याल में फ़लसफ़ो आहे, जंहिंजे ख़्याल में का माना ख़ेज़ गुफ़्तगू आहे या को अहिड़ो माना ख़ेज़ मैसेज आहे, त पोइ उहा शाइरी वणे थी ऐं पोइ उहा ॻायूं था, उहा कंपोज़ कयूं था, पोइ उहा कंहिंजी बि हुजे। अलबत्ता हीअं आहे त कुझु जीअं तव्हां चयो त कुझु शायदि तव्हांखे दिलि सां लॻनि था, त उन्हनि मां मूंखे शेख अयाज़ वणंदो आहे, उस्ताद बुखारी वणंदो आहे, हसन दर्श वणंदो आहे, ऐं इशाक़ समेजो वणंदो आहे, ऐं उनखां अलावा चंद ॿिया बि नाला आहिनि जंहिंजा जेकॾहिं ज़िक्र कबो त हिकिड़ी वॾी लिस्ट आहे। त इहे कुझु मशहूरु शाइर आहिनि मुंहिंजे, जेके मूंखे दिली तौर ते वणनि था, उहे इहे ई आहिनि। बाक़ी जंहिंजो शेर सुठो आहे उहो ॻायूं था असां, केरु केरु बि लिखे, जेकॾहिं पाण सुठो शेर लिखंदो त असां ॻाईंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु साईं। ॿियो पंहिंजो इहो पुछंदुमि त हाणे तव्हांजी मतिलबु इन खां अलावा सिंगिंग त तव्हां माशाल्लाह खणी पिया हलो तमामु बहितरीन नमूने सां, उन सां गॾु ॿियो तव्हांजी मसरूफ़ियात ज़िंदगी जी कहिड़े हिसाब सां छा पिया मतिलबु, हा, ऐं विच तव्हां में शायदि हिकिड़ी ऑनलाइन बि को चैनल वग़ैरह क्रिएट कयो आहे, या को तव्हां ताईं जेकॾहिं माण्हू अप्रोच करणु चाहिनि त कीअं करे सघनि था, ऐं जेकॾहिं को माण्हू तव्हां सां सिखण जी कोशिशि करे त भई मूंखे तव्हां पंहिंजो मतिलबु को अहिड़ो ॿार, को अहिड़ो स्टूडेंट जेको जामशोरे में हुजे ऐं चवे त भई मूंखे रियाज़ जी ज़रूरत आहे, ऐं जेकॾहिं आउं अप्रोच करणु चाहियां तव्हां ताईं, त पोइ छा तव्हां उन्हनि खे सेखारे सघंदो ऐं तव्हांखे कीअं उहो जॉइन करे सघंदो? बिल्कुलु बिल्कुलु करे सघनि था। मां हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू कयो आहे। विच में जीअं तव्हां पास जे बारे में पुछो त तव्हां ॿियो मसरूफ़ या ॿियूं मसरूफ़ियतूं कहिड़ियूं जी आहिनि, त हुन में इहो त विच में त कुझु स्टडी कई पिए मूं, ऐं थोरी घणी कुझु मुख़्तलिफ़ जॉब्स जे लाइ तयारी बि कई पिए, ऐं उन्हनि जे लाइ प्रिपरेशन हली रही हुई, अञा हली रही आहे। उन विच में वरी एमफिल में एडमिशन थी वई, उनजे लाइ टेस्ट जी तयारी कईसीं, ऐं विच में 2 साल तक़रीबन मूं म्यूज़िक ते हिकिड़ो नंढिड़ो किताबु लिखियो आहे जेको न्यू लर्नर्स ऐं बिगनर्स जे लाइ आहे। बिल्कुलु जेके फ्रेश माण्हू म्यूज़िक सिखणु चाहिनि था या जिन खे ख़बर ई न आहे त म्यूज़िक छा आहे, हीअ किताबु उन्हनि जे लाइ वॾो काराइतो आहे। त उहो मूं हाणे ज़बरदस्त। कंप्लीट कयो आहे, ऐं इनशाला उहो अगस्त जे महीने में या ईंदड़ सेप्टेम्बर ताईं इनशाला पब्लिश थी वेंदो। हींअर लॉकडाउन थी वियो न त थी वञे हा पब्लिश, छो त लॉकडाउन जे करे पब्लिकेशन बंदि आहिनि, त जी पब्लिश न थी सघियो आहे, पर जल्द इहो पब्लिश थींदो। ऐं ॿियो सिलसिलो मूं इहो शुरू कयो आहे त मूं यूट्यूब ते चैनल खोलियो आहे, ऐं उन चैनल ते मां न सिर्फ़ु पंहिंजा गीत जेके मूं ॻाया आहिनि या जेके मां लाइव हाणे ॻाईंदुसि उहे मां रखंदुसि, उन सां गॾोगॾु जेके बि नवां सिखंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त मां उन्हनि जे लाइ म्यूज़िक जा कुझु लेक्चर्स रिकॉर्ड करायां। माना जीअं बिगनिंग आहे त भई म्यूज़िक किथां शुरू करिणो आहे, ऐं म्यूज़िक जा जेका थोरी घणी थ्योरी आहे उहा कीअं आहे, या उनजा जेके इस्तिलाह आहिनि उन्हनि जो छा मफ़हूम आहे, या सरगम छा आहे, या मौसीक़ी छा आहे, या संगीत छा आहे, राग छा चइबो आहे, सुर कहिड़ी भला आहे, ईअं ई माना जेके मौसीक़ीअ जा इस्तिलाह आहिनि, आरोही अमरोही छा आहे, वादी संवादी छा हूंदो आहे, या कोमल फीवर छा हूंदो आहे, या हिकिड़ो राग जेकॾहिं ॻाइजे त उहो कीअं ॻाइजे, उनजा कहिड़ा जेके आहिनि तरीक़ेकार आहिनि। त इन्हनि ते मां हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू करण वारो आहियां जल्द। नंढा नंढा हिकिड़ा लेक्चर्स ठाहिबा जेके न्यू लर्नर्स ऐं बिगनर्स जे लाइ हूंदा, उहे मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड बि कंदुसि, ऐं जेके बि हितां दोस्त सिखणु चाहिनि था उहे सिधी रीति बि मूंसां मिली सघनि था, या जिन खे बि शौक़ु आहे उहे सिधी तरह अची सघनि था। वेलकम आहे सभिनी जे लाइ। साईं, तव्हां पंहिंजे चैनल जो नालो बि ॿुधाए छॾिजो ताकी सभिनी जेके बि म्यूज़िक सां लगाव रखंदड़ आहिनि, ऐं सईद भाउ जो पेज बि आहे, सॉरी चैनल बि आहे, उनखे सब्सक्राइब करियो, ऐं ताकी उन्हनि जे थ्रू तव्हां जेको आहे पूरी जेको म्यूज़िक जे हवाले सां जेके बि मालूमात आहिनि उहो तव्हांखे उते अपलोड बि थींदी वेंदी, लेक्चर्स बि हूंदा। त म्यूज़िक हिकु वॾी फील्ड आहे, ईअं न आहे त पाण बसि वेही करे जेकॾहिं वॉशरूम में वेही करे कुझु सॉन्ग ॻाए था वठूं ऐं पाण चाहियूं त यार असां वॾा सिंगर सिंगर थियण जे लाइ हिकु वॾा रियाज़ करणा पवंदा, वॾा मतिलबु हिकु वॾी बिल्कुलु मंज़िलूं आहिनि, उहो तइ करण खां पोइ ई तव्हांखे उहा मंज़िल मिली सघे थी। ऐं अञा मतिलबु सईद बिल्कुलु भाउ अज़ान तव्हांजी माना मां चवंदो आवाज़ में ई म्यूज़िक एॾो जादू आहे। जी, मां चवां थो त अञा ताईं तव्हां जी जी मंज़िल ते पहुता ई न आहियो, ही वॾी वॾी फील्ड आहे। बसि बसि तव्हां दुआ कयो, छो त असां तव्हांखे मां जी ॻाल्हि कई त ही वॾी फील्ड आहे, हिन में सिखण जे लाइ तमामु घणो आहे कमु, ऐं हीउ करण जे लाइ बि तमामु घणो आहे। हिन में उमिरियूं लॻी वञनि थियूं, जीअं मेहंदी हसन आख़िरी वक़्त ताईं बि चवंदो रहियो त असां कुझु न कयोसीं म्यूज़िक में जेको करिणो हुयो, त म्यूज़िक ॾुखियो ओहो आहे। पर मां इहो चवंदुसि त म्यूज़िक माना जीअं तव्हां सवेर ॻाल्हि कई म्यूज़िक जे बारे में, त वॾी फील्ड आहे। मां चवंदो आहियां इहो फील्ड ख़ाली माना रुॻो फील्ड चई छॾणु काफ़ी न आहे। म्यूज़िक हिकिड़ो सब्जेक्ट आहे पूरो, हिकिड़ी ॿोली आहे, हिकिड़ी साइंस आहे, ऐं हुन में प्योर हिकिड़ी ग्रामर आहे।
जेका सिखण जे लाइ, मतलब मिसाल जीअं असां ॿिया सब्जेक्ट सिखूं था, जीअं असां अंग्रेजी सिखूं था, उनजी ग्रामर सिखूं था अंग्रेजी ॻाल्हाइण जे लाइ या लिखण जे लाइ, साॻे ई तरीक़ेकार सां म्यूज़िक में हिकिड़ी ॿोली रखे थो, उन में बि हिकिड़ी साइंस आहे, उहा मैथमेटिक्स आहे हिकिड़ी, उन में बि तव्हां ॾिसंदो त सुरनि जी जेका जोड़ जेका या जेको कॉम्बिनेशन आहे उहो बिल्कुलु मैथ वांगुरु आहे, ऐं उहो बिल्कुलु हिकिड़ी ॿोली जीअं आहे। मिसाल इहे 7 सुर जेके असां लॻायूं था सा रे गा मा पा धा नी सा, उन में हिकिड़ी वॾी दुनिया आहे पोयां, ऐं हिकिड़ी पूरी साइंस माना निकल आहे, ऐं उहा हिकिड़ी एॾी वॾी ऐं वसी आहे जंहिंजो अंदाज़ो नथो लॻाए सघिजे। त म्यूज़िक रुॻो हिकिड़ी फील्ड न आहे, हिकिड़ो पूरो सब्जेक्ट आहे, उनखे सिखण ऐं सम्झण खां सवाइ माण्हू करे नथो सघे। प्रैक्टिकली बि तव्हां नथा करे सघो ऐं तव्हां उनखे थ्योरेटिकली बि नथा सम्झी सघो। त म्यूज़िक हाणे छो त हाणे असांजो दौरु टेक्नोलॉजी अची वियो आहे, त हाणे दोस्तनि खे सम्झणु खपे त म्यूज़िक रुॻे ॻाइण जो नालो न आहे, उहो बिल्कुलु हिकिड़ो सिखण ऐं करण जो नालो आहे। जी साईं, तमामु बहितरीनु सुठो। ऐं मां तव्हांखे चवंदुमि त पंहिंजे यूट्यूब जो चैनल जो नालो बि ॿुधाए छॾो। बिल्कुलु, मुंहिंजे यूट्यूब जे चैनल जो नालो आहे सईद समेजो, SAEED ऐं इन जे लिंक SALEJA। जी ठीकु आहे, तव्हांजे स्क्रीन ते नालो बि अचे पियो, इन ई नाले सां आहे, इनखे सर्च बि करे सघो था तव्हां, ऐं लिंक तव्हां कमेंट में बि ॾेई छॾिजो, ऐं मूंखे मतिलबु ॾेइजो त मां डिस्क्रिप्शन में बि मथे आणी छॾंदुमि। ऐं वधि खां वधीक जेके बि दोस्त आहिनि म्यूज़िक सां मतिलबु लाॻापियल आहिनि, उन्हनि खे शौक़ु आहे त इहो म्यूज़िक हिकु वॾी फील्ड आहे, ऐं जेके सुर आहिनि हिकिड़े हिकिड़े सुर जे पोयां हिकु वॾी दुनिया लिकियल आहे, उन दुनिया में तव्हांखे एंटर थियणो पवंदो, महिनत करणी पवंदी, ऐं उन खां पोइ ई तव्हांखे मंज़िलूं मिलंदियूं। इन खां अलावा तव्हांखे मंज़िलूं मिलण ॾाढियूं मुश्किल आहिनि। ऐं मूंखे पाण खे बि सईद भाउ शौक़ु बि हुयो, मां पाण तव्हांखे बि आई थिंक पुराणी ॻाल्हि आहे त मां तव्हां सां कॉन्टेक्ट कयो हुयो त मां जी हा बिल्कुलु, त मां सिंगिंग खे पंहिंजी कीअं वधाए सघां थो, ऐं मुंहिंजे जेको हाणे मां सोचंदो हुउमि त मुंहिंजी आवाज़ तमामु बहितरीनु आहे, सुठी आहे, पर वरी मूंखे साह चढ़ी वेंदो त हाणे उन सॼी नंढे वॾे जेके बि फॉल्ट आहिनि उन्हनि खे कढण जे लाइ वाकई हिकिड़े उस्ताद जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हां मूंखे तमामु काफ़ी दफ़ा मूंखे फोर्स बि कयो त अज़ान तूं जॾहिं बि अची त मूं वटि अचिजांइ, मां तुंहिंजे इन शौक़ खे अॻियां वधाइण जी कोशिशि कंदुमि। पर उहो ई त भई मसरूफ़ियात जेको आहे न, माण्हू इन फील्ड जे लाइ वाकई टाइम कढंदा त पोइ ई तव्हां पंहिंजी इहा फील्ड में वञी सघो था। हा बिल्कुलु, जीअं मूं तव्हांखे पहिरीं चयो त हीअ फील्ड अहिड़ी आहे जंहिंमें टाइम तव्हांखे वधि खां वधि ॾियणो पवे थो। तव्हां पंहिंजूं ॿियूं शयूं तर्क करे छॾींदव, तव्हां पंहिंजा दोस्त हिन में कंप्रोमाइज़ करे सघो था, माना तव्हांखे दोस्त बि ॾिसणा पवंदा किथे किथे, छो त हिनखे टाइम ॾियण जे लाइ हू तव्हांखे माना जेकॾहिं इवनिंग सुबुह जो टाइम न आहे त तव्हां हुनखे इवनिंग में ॾींदव म्यूज़िक खे टाइम, जेकॾहिं तव्हां इवनिंग में रुॻो म्यूज़िक खे तव्हां टाइम ॾियो त पोइ तव्हां दोस्तनि खे हिकिड़ो टाइम ॾींदव। त हीअ माना तव्हांखां मुकमल टाइम घुरंदो, हीअ तव्हांखां टाइम घुरंदो, ऐं हुन टाइम जे बुनियाद ते तव्हांजी परफॉर्मेंस आहे, तव्हांजी आवाज़ में निखार ईंदो, तव्हांजे रियाज़ में निखार ईंदो, ऐं तव्हांजे अंदरि सिख्या जो हिकिड़ो जुज़ पैदा थी पवंदो। त इहो सॼो टाइम ते डिपेंड करे थो, इन करे मूं तव्हांखे चयो त फील्ड बि वॾी आहे ऐं हिन जे लाइ टाइम बि वॾो खपे। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ तव्हां। ऐं हाणे एंड ॾांहुं वठी हलंदासीं हिन लाइव सेशन खे। लास्ट में तव्हां जेको असां इहो लाइव सेशन स्टार्ट कयो आहे सईद भाउ, मुख़्तलिफ़ असां जेके बि टैलेंटेड जेके बि शागिर्द आहिनि सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि, ऐं उहो असां चाहियूं था त इन प्लेटफॉर्म जे थ्रू पंहिंजे टैलेंट खे मतिलबु उहो हाईलाइट करे सघनि था, असांजे प्लेटफॉर्म खे यूज़ करे सघनि था। असां लाइव सेशन स्टार्ट कया आहिनि चेंज आणण जे लाइ, हिकु जनरेशन जेके पंहिंजी स्टूडेंट्स थिया, त उन जे हवाले सां बि को पैगाम ॾियणु चाहियो। ऐं उन खां पोइ वरी इहो पैगाम खां पोइ मां वरी जॾहिं पाण सिंध यूनिवर्सिटी जे प्लेटफॉर्म जे नाले सां हिते लाइव आहियूं, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे सिंध यूनिवर्सिटी ऐं जामशोर जे मथे जी सूंह जे मथे बि हिकु सॉन्ग ॿुधंदासीं लास्ट में। सो जी ज़रूरु ज़रूरु, कोशिशि कंदासीं। असल में तव्हां सही चयो त पैगाम त इहो ई थी सघे थो त तव्हां जेकॾहिं कैरियर में या पंहिंजे प्रोफेशन में सचा आहियो त पोइ तव्हां हुन तरफ़ हलिया वञो, पोइ तव्हां का ॿी ॻाल्हि न सोचो, छो त उहा तव्हांखे पोइ डिस्टर्ब कंदी। सभिनी दोस्तनि जे लाइ त पैगाम इहो ई आहे। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं म्यूज़िक ई करिणो आहे तव्हांखे, त जीअं मूं शुरू में चयो त जेकॾहिं सिर्फ़ु म्यूज़िक करणु चाहियो था त पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु म्यूज़िक कयो, पोइ तव्हां ॿियो कमु नथा करे सघो, ऐं जेकॾहिं कंदो बि सही त पोइ तव्हांजो म्यूज़िक सुठो न थींदो। त तंहिं करे तव्हांखे कोशिशि करणु खपे सभिनी खे, जेके बि दोस्त म्यूज़िक कनि था या जिन खे बि लॻाव आहे या जेके बि सिखणु चाहिनि था, उहे प्रॉपर नमूने सां हिनखे सिखनि ऐं कंहिं बि उस्ताद ॾे वञनि, उनखे टाइम ॾियनि, उस्ताद वटि वञनि, बाक़ाइदा सरगम सिखनि, उन सरगम खे फॉलो कनि, रागदारी सिखनि, स्वर जे बारे में उन्हनि खे ॼाणणु खपे।
ऐं माना मुकमल तौर ते जेके दोस्त ॻाइनि था असांजा नौजवान, उन्हनि खे मुकमल हिकिड़ी जी सिख्या वठणु खपे, छो त तव्हांखे स्टेजिस ते ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं तव्हां मिसाल जे तौर ते 2 गाना ॻाए सघो था या शौक़ मां 2 या 3 गाना ॻाए सघो था, त तव्हां हिकिड़ी पूरी राति जी महफ़िल नथा ॻाए सघो। उन सॼी सही महफ़िल खे ॻाइण जे लाइ तव्हांखे रियाज़ करणो पवंदो। ऐं उहो रियाज़ तव्हांखे 8 कलाक खां 4 कलाक करणो पवंदो या 2 कलाक त लाज़िम करणो पवंदो डेली। त थींदो ईअं आहे त जेके असांजा दोस्त चवनि था त भई न सिखणु खपे या इहो ज़रूरी न आहे, असांजो आवाज़ु सुठो आहे, असां कमु करे वेंदासीं, त उन्हनि जे जिन जो आवाज़ु सुठो आहे उहे वधि खां वधि 2 खां 3 गीत त ॻाए सघनि था, पर उहे सही राति जा 4 कलाक या के 2 कलाक कंटिन्यूअसली महफ़िल नथा ॻाए सघनि, छो त हुनजे लाइ रियाज़ बिल्कुलु खपे थो। काफ़ी महफ़िलनि में वञिणो पवे थो सिंगर्स खे, त पोइ उते पोइ वरी फरमाइशनि जो प्रोग्राम वॾो हूंदो आहे। ऐं जॾहिं बिल्कुलु ईअं ई महफ़िल आहे। त आऊं सोचां थो त को बि अहिड़ी महफ़िल हूंदी आहे सिंगिंग जी, त उहे मचंदी बि तक़रीबन को 7-8 कलाकनि खां पोइ आहे। बिल्कुलु ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं आहे। इवन असां ॻायूं था, असांखे महफ़िल जॾहिं का अहिड़ी शादी जो प्रोग्राम या को ॿियो प्रोग्राम आहे, फेस्टिवल्स में या वॾनि इवेंट्स में त ईअं हूंदो आहे त भई सिंगर 1 खां 2 गीत ॻाए निकिरी वियो हा या वधि में 3 बिल्कुलु गीत ॻाए निकिरी वियो। पर जॾहिं तव्हांखे शादी जे फंक्शन में वञो था, जिते ज़ाहिर आहे फरमाइश थिए थी या जिते तव्हांखे ॻाइणो आहे मुसलसल 3 खां 4 कलाक या 5 कलाक ॻाइणो आहे, त उन ॻाइण जे लाइ तव्हांजो गलो बि त कमु करे न, या उन में बि एतिरी वुसत हुजे या एतिरो रियाज़ थियल हुजे त तव्हां ॻाए सघो। त नवनि सिखंदड़नि खे इहो अर्ज़ु आहे त भई तव्हांखे सिखणु खपे। माना इन फील्ड में जॾहिं तव्हां अचो था त पोइ तव्हांखे पोइते न अचणु खपे, पोइ तव्हां सिखण तरफ़ हलिया वञो। पोइ इहो बि न चवणु खपे त भई उस्ताद ज़रूरी न आहे या सिखणु ज़रूरी न आहे, आवाज़ु सुठो आहे त असां कमु कयूं था। मां जीअं तव्हांखे पहिरीं चयो त आवाज़ु सुठो हुजणु काफ़ी न आहे, सुर ते हुजणु ज़रूरी आहे। त ॻाल्हि इहा आहे। इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त दोस्त सिखनि ऐं सिखी अॻियां ईंदा त उनजो नालो बि थींदो, 4 माण्हू हुनखे सुञाणंदा बि सही, ऐं सुरीला दोस्त बि हुननि खे चवंदा त भई तव्हां सुठो कमु पिया कयो। ऐं तमामु आख़िर बहितरीन, में तमामु सुठो तव्हां मैसेज। फरमाइश जी कई जी सलाम जी जी, त मां इन पेज तां ऐं तव्हांजे पेज तां, छो त हिते यंग जनरेशन घणी आहे, तक़रीबन यंग दोस्त हिते आहिनि ऐं जी असांखे वधीक आहिनि हिते, त मां उन्हनि जे लाइ ई कलाम जेको मूंखे पाण खे बि घणो वणंदो आहे ऐं जी जी यकीननि मां सम्झां थो तव्हां सभिनी खे बि वणंदो, छो त हीउ रोमेंटिक क़िस्म जो गीत आहे या रोमेंटिक क़िस्म जी जो गज़ल आहे। त हीअं मां उन सभिनी दोस्तनि खे डेडिकेट कंदुसि जेके ॿुधनि पिया या जेके हींअर लाइव आहिनि, इहो उन्हनि जे लाइ आहे। अणॾिठे मोहब्बत या अणॾिठे ख़ुदा वांगुरु, अणॾिठे मोहब्बत या अणॾिठे मोहब्बत या अणॾिठे ख़ुदा वांगुरु, रोज़ की इच्छा मटिजे यार जे अदा वांगुरु, दिल बि कोन थी सम्झे दिल बि कोन थी सम्झे काल्हि का पिया वांगुरु, दर्द भली दे पर दे न बदुआ, हेकर तो प्यार कजे कोई छा कजे। आज़ाद भाई सवाल आहे हिकिड़ो, हेकर जी तो प्यार कजे कोई छा कजे, बेशक त बेशुमार कजे कोई छा कजे,
कर तो सां प्यार कजे कोई छा कजे बेशक त बेशुमार कजे कोई छा कजे कर तो सां प्यार कजे कोई छा कजे पढ़जे नहीं निगाह का लिखजे खड़ी गजल है पढ़जे नहीं निगाह का लिखजे खड़ी गजल हल्को हल्को ये दिल जो बार कजे कोई छा कजे कर तो सां प्यार कजे कोई छा कजे बेशक त बेशुमार कजे कोई छा कजे कर तो सां प्यार कजे घर में सजान खास कुछ नया घर में सजान खास सामान नया उनके बुझे निसार कजे कजे कर तो सां प्यार कजे कोई छा कजे बेशक त बेशुमार कजे कोई छा कजे कर तो सां प्यार कजे कोई छा कजे तमाम बेहतरीन सईद भाउ जबरदस्त जबरदस्त आज जो माशाल्लाह असांजो लाइव सेशन तमाम बेहतरीन कामयाब सुठो ऐं तमाम बहार हुयो ऐं जेके म्यूज़िक सां लाॻापियल हो असां चाहींदा आहियूं त भई यूनिवर्सिटी जे स्टूडेंट्स जे अंदरि पोइ डिबेट जो हिकिड़ो आदत हुजे सिंगिंग जी हुजे या मुख़्तलिफ़ जेको बि टैलेंट आहे असां उन जे हिसाब सां उन्हनि जे एक्सपर्ट्स खे खणी अचूं ऐं उन्हनि खां सॼा इहो सवालात करियूं कुझु पंहिंजे हुननि जी लाइफ जे बारे में सवालात करियूं त उन्हनि केॾी लाइफ में स्ट्रगल कई ताकी उहो पंहिंजे स्टोरी खे जेको आहे उहो शेयर कनि थी सघे त उन में इहे ई इन ई फील्ड सां लाॻापियल जेके स्टूडेंट आहिनि शौक़ु रखनि था उहो पंहिंजे अंदरि हिकिड़ो चेंज खणी अचनि त उमेद आहे त इहे शागिर्दनि खे लाइव सेशन तमामु सुठो लॻो हूंदो ऐं आईंदा बि तव्हांजो जेको पब्लिश थींदी जेको किताब उन हिसाब सां बि असां लाइव ते तव्हांजो टाइम ज़रूरु वठंदासीं ऐं हाणे असां चाहियूं था त विच विच में जॾहिं बि असां तव्हांखे डिस्टर्ब कयूं त तव्हां टाइम असांखे ॾींदो इंशाअल्लाह बस तव्हां जॾहिं वरी ॿीहर का कॉल कंदव त ज़रूरु जिते म्यूज़िक जी ॻाल्हि थींदी असां अॻियां हूंदासीं ज़रूरु ईंदासीं जिते तव्हां शामिलु थींदासीं इंशाअल्लाह महिरबानी तव्हां साईं हिन प्रोग्राम में घुरायो ऐं हीउ सुठो प्रोग्राम थी वियो मुंहिंजे ख़्याल में अॼु ऐं काफ़ी नॉलेजेबल प्रोग्राम ऐं तव्हां सुठो प्रोग्राम करे बि रहिया आहियो मूंखे ख़ुशी थी त तव्हां मोटिवेशनल क़िस्म जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे तव्हांजे लाइ नेक तमन्नाऊं आहिनि दुआऊं आहिनि इंशाअल्लाह अलाह साईं तव्हांखे वधाईंदो साईं महिरबानियूं तव्हांजो तव्हां असांखे टाइम ॾिनो असांजे लाइव सेशन जे लाइ इहे माना वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे तव्हां बि तमामु बहितरीनु नवाज़ यूनिवर्सिटी सिंध जी स्पेशल हिन असांजे प्लेटफॉर्म ते यूनिवर्सिटी सिंध सां लाॻापियल जेको हिकु टैलेंट आहे जेको एक्सपर्ट आहे ऐं मुख़्तलिफ़ मतिलबु पूरे स्टेजनि ते तव्हां परफॉर्म कयो आहे मुंहिंजी अखियुनि जे अॻियां आहे ऐं मां बिल्कुलु तमामु घणो ख़ुशि थियो आहियां तव्हांखे हिते मुंहिंजे प्लेटफॉर्म ते वठी करे माण्हुनि खां इंट्रोड्यूस करायो आहे जेके तव्हां खां जेके न्यू बैच आहिनि उहे अणॼाण आहिनि तव्हां खां
सो मां इहो ई चवंदुमि वरी वंस अगेन त सही समय जो चैनल आहे, तव्हां उन वञो विज़िट कयो, तव्हांखे हिननि जा सॉन्ग्स मिली वेंदा, तव्हांखे हिन जा लेक्चर्स अथनि क़रीब जेको आहे उहो चवनि था त म्यूज़िक सां जेके लाॻापियल आहिनि। जॾहिं अज़ान तव्हां हेॾी महिनत कयो पिया त मूंखे बि पोयां न हटणु घुरिजे, बल्कि आउं पंहिंजे चैनल जे थ्रू जेको आहे जेको बि मूं सिखियो उहो आउं ॿियनि दोस्तनि, शागिर्दनि, भाइरनि ऐं भेनरुनि खां बि, मतिलबु काफ़ी अहिड़ियूं छोकिरियूं बि आहिनि जेके सिंगिंग जो ॾाढो घणो शौक़ु आहे, त उन्हनि जे लाइ बि बिल्कुलु मां चवां थो त उहे बि सिखी सघनि थियूं। तव्हां जी हिकिड़ो नओं पॉइंट हींअर अज़ान ते एड कंदुसि त 2016 ऐं जी 15 में मूंखे यादि आहे मां ब्यूरो ऑफ स्टेट्स में वेंदो हुउसि ऐं उते मां हिकिड़ा म्यूज़िक क्लासिस शुरू कया हुया, ऐं तव्हां हैरान थींदव त उन्हनि म्यूज़िक क्लासिस में वधि खां वधि छोकिरियूं पार्टिसिपेट कंदियूं हुयूं, माना छोकिरा इंतिहाई घटि ईंदा हुया, ज़बरदस्त छोकिरियुनि जो तइदाद ज़बरदस्त वधीक हूंदो हुयो, ऐं माशाल्लाह हुनजो आवाज़ु सिखण में तमामु घणो इंट्रस्ट हुयो। माना मूं 2 साल इहो कमु कयो उते रही करे, त मूं ॾिठो त छोकिरियुनि जो रेशो हिन में वधीक हुयो, हुननि खे वधीक इंट्रस्ट हुयो त म्यूज़िक खे सम्झूं, सिखूं ऐं कीअं थी सघे। सो बिल्कुलु सही था चओ, हिन ते सेशन्स थियणु खपनि, ऐं दोस्त अचनि जेके म्यूज़िक सां लाॻापियल आहिनि उहे ईंदा त यकीननि हिकिड़ो म्यूज़िक नए पंध तरफ़ कंदो। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी ॿीहर त तव्हां मूंखे हिन प्रोग्राम में सॾियो, ऐं इनशाला बिल्कुलु ॿीहर वरी बिल्कुलु गॾिजंदासीं। बिल्कुलु इनशाला। कमेंट्स में तव्हां पंहिंजो नंबर या ग्रुप व्हाट्सएप जो हुजे जंहिंजे मथे तव्हां लिंक्स बि सेंड कंदा रहियो जो त उहो बि पोस्ट करे छॾिजो, ऐं लिंक्स ॿियूं बि जेके आहिनि पोस्ट करे छॾिजो। मां सभिनी दोस्तनि खे जेके हींअर लाइव में बि असां सां गॾु जॉइन हुआ ऐं आफ्टर लाइव रिकॉर्ड में बि जेको बाद में ॾिसंदा उन्हनि खे बि मां गुज़ारिश कंदुमि त सब्सक्राइब कजो इन्हनि जो चैनल। म्यूज़िक सां जेके मोहबत कंदड़ आहिनि ऐं शौक़ु रखंदड़ आहिनि त उहे इन्हनि खां कुझु वधीक सिखी सघनि था। सो महिरबानी, थैंक यू सो मच वंस अगेन, सही समय जो साहब। दुआउनि में याद। अल्लाह थैंक यू हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। सो दोस्तों तमामु बहितर हुयो। इंशाल्लाह कुझु देरि खां पोइ राति जे टाइम इंशाल्लाह वरी कंहिं सुठे गेस्ट सां गॾु ईंदासीं तव्हांजे ख़िदमत में। असां लाइव सेशन स्टार्ट कयो आहे, मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त जेके बि असांजा शागिर्द आहिनि उन्हनि जा टैलेंट आहे त उन टैलेंट सां रिलेटेड मुख़्तलिफ़ जेके असां एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि खे खणी अचूं। जी सिंगिंग जी हिकिड़ी फील्ड आहे, उन में जेके बि सिंगर्स आहिनि उन्हनि खे कोशिशि कंदासीं पंहिंजे लाइव सेशन में खणी ईंदासीं ताकी उन्हनि खां कुझु पॉइंट्स अहिड़ा वठूं जंहिंमें तव्हां सभिनी जेके सिंगिंग सां लाॻापियल आहिनि, शौक़ु रखनि था, उन्हनि जे लाइ हिकु बहितरी जा रस्ता या उन्हनि खे आइडियाज़ नवां नवां मिली सघनि त उहो कीअं अॻियां वधी सघनि था पंहिंजी फील्ड में। इन सां ई रिलेटेड जेके ॿिया जेके बि तव्हांजे इन पेज ते मूंखे जेके ॿुधंदा या ॿुधनि पिया त जेके बि डिग्री सां रिलेटेड आहिनि उन्हनि में जेकॾहिं उन्हनि कुझु नालो कमायो आहे, कुझु कमु कयो आहे ऐं उहो चाहे ॾिसनि था त यार मां पंहिंजी फील्ड खे जेतिरो मां महिनत कयो आहे उनखे आउं इन प्लेटफॉर्म जे थ्रू ॿियनि शागिर्दनि ताईं वंड कयां त उहे मूंसां राब्तो करे सघनि था। पेज जे इनबॉक्स में मुंहिंजो नंबर आहे व्हाट्सअप जो, पेज ते ॾिनल आहे, तव्हां उन व्हाट्सअप ते मूंसां राब्तो करे ऐं तव्हां बि लाइव अची सघो था मूंसां गॾु इंशाल्लाह। पंहिंजी दुआनि में यादि रखिजो, इंशाल्लाह राति ताईं ज़रूरु जेको आहे तव्हांजी वरी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखिजो। ख़ुदा।